अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम कुझवर किताब मां अवांजो मेज़बान इमदाद अली ओढो हाज़िर आहियां। सामईन, अॼोके प्रोग्राम में असां 3 किताबनि जी पढ़ाई कंदासूं। उन्हनि में सभ खां पहिरियां ई साईं जीएम सैयद जे कोर्ट में ॾिनल बयान ते मुश्तमिल किताब सिंध ॻाल्हाए थी। ॿियो किताब आज़ाद हिंद फ़ौज ऐं सुभाष चंद्र बोस। टियों किताब कामरेड जाम साकीअ जो फ़ौजी ट्राइब्यूनल आॾो हिकु क़ैदी जी हैसियत में ॾिनल बयान ते मुश्तमिल आहे। हिन किताब जो नालो आहे फ़तेह आख़िर अवाम जी थींदी। असां अॻु बि हिन किताब जूं कुझु क़िस्तूं पढ़ी चुका आहियूं। अॼु किताब जो 9 हिसो पढ़ंदासूं। सामईन, अचो त प्रोग्राम जी शुरूआत करियूं ऐं साईं जीएम सैयद जी किताब सिंध ॻाल्हाए थी मां पढ़ाई शुरू करियूं। जनाबे वाला, मूं मुकमिल मायूस थियण खां पोइ जेका सिंधु देश जी आज़ादीअ जी जदोजहद शुरू कई आहे, उन जदोजहद जे सिलसिले में मूं आज़ादी हासिल करण ताईं पाकिस्तानी हुकुमराननि तरफ़ां हर सिंध दुश्मन कार्रवाई, अमल ऐं फ़ैसिले जी भरपूर तरीक़े सां मज़ामत पई कई आहे। इन ई सिलसिले में मुंहिंजी नज़र में भुट्टे साहब तरफ़ां सभ खां वॾी सिंध दुश्मनी वारो अमल 1973 वारो वफ़ाक़ी तिर्ज़ जो आइन नाफ़िज़ करणु हो। सिंधियुनि खे हिकु क़ौम तौरु ख़तमु करे पाकिस्तानी वफ़ाक़ जे हेठि नंढड़ी वहदत इकाई क़रार ॾिनो। नंबर 2, इन आइन सिंध में धारियुनि जी आबादकारी लाइ क़ानूनी तरह वसी मैदान मुहैया करे ॾिनो, जंहिं करे पंजाबी, पठान, बिहारी, हिंदुस्तानी, बर्मी, अफ़गानी, वेंदे अफ्रीकी मुल्कनि जहिड़ोकि कीनिया, योगंडा वग़ैरह मां तड़ियल हिंदुस्तानी मुसलमान भी सिंध जो रुख़ करण लॻा। नंबर 3, इन आइन सिंध असेंबली खां उहे अख़्तियार भी खसे वरिता जेके बरतानवी हिंद में 1935 जे एक्ट में इंडिपेंडेंस एक्ट 1947 में खेसि मिलियल हुआ। उन करे सिंधी पाकिस्तान में मुकमिल तरह हिकु थोराई वारे महकूम यूनिट में तब्दील थी विया ऐं सिंध असेंबली मरकज़ी हुकूमत जी मदाख़लत जी आमाज गाह बणिजी वई। हिते आउं 1973 जे आइन जी तफ़सीलवार नुक़सान वारी फ़हरिस्त पेश न पियो करियां ऐं न ई एतिरो वक़्तु आहे जो वेही उन जी तफ़सीलात ते बहस कजे, पर एतिरो ॿुधाइण ज़रूरी थो सम्झां त इन ई आइन सिंधियुनि खे आइनी तोड़े सियासी, इक़्तिसादी, तहज़ीबी ऐं लसानी तौरु पूरी रीत पंजाबी पनाहगीर मुस्तक़िल मुफ़ाद जो ग़ुलाम बनाए छॾियो आहे। इन करे अहिड़े आइन जी मज़ामत करण मूं पंहिंजो फ़र्ज़ सम्झियो ऐं क़ौमी कारकुननि खे चयुमि त उहे पंहिंजूं समूरियूं सलाहियतूं उन आइन जे ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज करण में सर्फ़ कनि। इन ॾस में 28 अप्रैल 1973 ते सिंध यूनिवर्सिटी में उन वक़्त जे वाइस चांसलर तरफ़ां आइन जे जोड़ींदड़ मिस्टर हफ़ीज़ पीरज़ादे खे एज़ाज़ी तरह जॾहिं डॉक्टर ऑफ लॉ जी डिग्री ॾिनी पई वई, उन वक़्तु क़ौमी कारकुननि ऐं नौजवान शागिर्दनि तरफ़ां ज़बरदस्त एहतिजाज थियो जेको तारीख़ जो रिकॉर्ड आहे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं बि सिंध दुश्मन कार्रवायूं थींदियूं रहियूं, मूं पंहिंजे वस, वित ऐं तंज़ीमी ताक़त आहार उन्हनि जी मज़ाहमत ऐं मुखालफ़त पई कई आहे। हक़ीक़त में 1973 खां पोइ वारो अरसो घणो करे नज़रबंदी रहियो आहियां। मूंखे पूरी रीत माण्हुनि सां राब्ते करण, तंज़ीमकारी करण ऐं पंहिंजनि ख़्यालनि खे नशर व अशात वसीले पधिरो करण खां मुकमिल तरह रोकियो वियो। इहो अरसो सिंध में वॾनि तूफ़ाननि, तब्दीलियुनि ऐं हाकिमनि तरफ़ां पंहिंजे मनपसंद फ़ैसिलनि, नज़रियनि ऐं टोड़ फोड़ वारे अमल खे तेज़ करण वारो रहियो आहे। हुकुमराननि ऐं संदनि इदारनि ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे इक़्तिदार तां लाहे फांसी ते टंगियो। ॿिए तरफ़ उन जे रद्द अमल खे रोकण लाइ सिंध में मार्शल लॉ जे सख़्त ज़ाब्तनि खे अमल में आणींदे सिंध में फ़ौजी छावणियुनि ऐं क़ानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जो ॼार विछाए सिंधी माण्हुनि खे मुकमिल तरह मफ़लूज ऐं हिरासां बनाइण जूं कोशिशूं कयूं वयूं। सिंध जे नौजवाननि खे नफ़्सियाती ऐं जज़्बाती तरह बेसत ऐं हीणो बनाइण लाइ न रुगो जेलनि में बंदि कयो वियो, पर किन खे टार्चर सेलुनि में
सख़्त अज़ियतूं ॾेई मारियो वियो, किन खे माज़ूर बनायो वियो ऐं जेलनि में फटकनि जूं वहशियाना सज़ाऊं ॾेई संदन हौसलनि ऐं हिमतुनि खे टोड़ण जी कोशिश कई वई। फटकनि हणण वक़्तु कंहिं बि इंसानी, इख़्लाक़ी ऐं कानूनी मयार खे मद्देनज़र न रखियो वियो। उमिरि ऐं जिन्स जो बि फ़र्क़ु न ॾिठो वियो। इहो सभु कुझु सिंधु देश जी क़ौमी आज़ादी जी तहरीक खे कुचलण लाइ कयो वियो, पर जॾहिं नौजवान ऐं क़ौमी कारकुननि जी हिमत टुटण, झुकण ऐं पस्त थियण खां इनकार कयो त सिंध जे ॻोठनि, रोडनि ऐं यूनिवर्सिटियुनि में मिलिट्री ऐं रेंजर्स, एफसी ऐं पुलिस ज़रिए नौजवाननि जे काफ़िलनि, माण्हुनि जे जलूसनि, तालीमी इदारनि जे क्लास रूमनि ते वहशियाना फायरिंगूं करे सवें शागिर्द, आम ॻोठाणा ऐं क़ौमी कारकुन शहीद कया विया। रियासती जबर जो बदतरीन ऐं भयानक रूप असांजे सिंध जे ॻोठनि में MRD जी नाक बदअंदेश लीडरनि तरफ़ां ॻोठाणनि माण्हुनि खे रस्तनि ऐं रोडनि ते आणण वक़्तु ॾिसण में आयो। जॾहिं रस्तनि ते क़ुर शरीफ़ पढ़ंदड़ माण्हुनि ते टैंकूं चाढ़ियूं वयूं, ॻोठनि ते हवाई जहाज़नि सां बमबारी कई वई, ॻोठनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं ऐं औरतुनि जे जलूस ते बि फायरिंग कई वई। आउं जेतोणीकि MRD में शामिल कोन हुअसि ऐं न ई मूं MRD जे लीडरनि जे मौक़िफ़ ऐं तहरीक खे सिंध लाइ फ़ाइदेमंद सम्झियो थे, इन जे बावजूद सिंधी माण्हुनि जो इहो क़त्लेआम आउं बर्दाश्त न करे सघियुसि। मूं आलमी इदारनि में मिसाल तौरु अक़वाम मुतहिदा ऐं एमनेस्टी इंटरनेशनल खे टेलीग्राम ज़रिए अपील कई त उहे सिंध जे मामले में ग़फ़लत न कनि, पर पंहिंजो इंसानी फ़र्ज़ सम्झी मदाख़लत कनि ऐं सिंध में इंसानी कोर्स बंदि कराइनि। इन ई मौक़े ते मूं हिंदुस्तान जे वज़ीर आज़म मादाम इंदिरा गांधी खे पिणु ख़त मोकिलियो त उहा पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु करे सिंधी माण्हुनि जो क़त्लेआम बंदि कराइण में पंहिंजो किरदारु अदा करे। उन ते इंदिरा गांधी पार्लियामेंट में सिंध जे मसइले ते पंहिंजी तशवीश जो इज़हार कयो हो। MRD जे क़त्लेआम खां पोइ बि हुकुमराननि जी रत पियाक तबियत मुतमइन न थी ऐं हिननि 17 अक्टूबर 1984 ते सिंधी शागिर्दनि जे बसुनि जे काफ़िले ते टोड़ी फाटक लॻ मांझंद ज़िले दादू हमिलो करे 5 शागिर्दनि खे शहीद ऐं 100 खे ज़ख़्मी ऐं गिरफ़्तार कयो। इन ई अंधोनाक वाक़े ते बि पाकिस्तानी हुकुमराननि खे को बि अरमान ऐं अफ़सोस कोन थियो। रहंदो अहिड़ियुनि कारवाइनि कंदड़नि खे इनाम ऐं बिला ॾिना विया, पर मूं ते इन्हनि वाक़िअनि जेको असरु कयो, उन जो इज़हार मूं पंहिंजे पुराणे सियासी रफ़ीक ऐं बरे सग़ीर जे आज़ादीअ जे अज़ीम मुजाहिद ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान जे साम्हूं पंहिंजी सालगिरह जे मौक़े ते 17 जनवरी 1986 ते सन में हिन रीत कयो। जनाब वाला, जिस्मानी तरह पाकिस्तान जी पूरी तारीख़ में मुंहिंजे देश खे ज़ंजीरुनि में सोघो करे ॿधल रखियो वियो आहे। आउं 24 सालनि खां क़ैद ऐं नज़रबंद आहियां। कोड़ा, गोलियूं, फांसियूं ऐं ॿियूं अज़ियतूं असांजो मुक़दर बणिजी वयूं आहिनि। मुंहिंजी क़ौम जे बहादुर पुटनि ऐं गैरतमंद न्याणियुनि खे पंहिंजी उमिरियुनि जो हिकु बहितरीन हिसो जेल ख़ाननि ऐं अज़ियत गाहुनि में गुज़ारणो पियो आहे। मुंहिंजी तहरीक जे बहादुर फर्ज़ंदनि खे फ़ौजी दरंदनि मुंहिंजे अखियुनि आॾो गोलियुनि जो भख बणायो ऐं खेनि धाड़ेल ऐं चोर जे लक़बनि सां नवाज़ियो। अॼु बि सिंध जा फर्ज़ंद जेलनि में सड़ी रहिया आहिनि। समूरे पाकिस्तान जा सियासी क़ैदी आज़ाद कया विया आहिनि, पर इहो आज़ादीअ जो सिज मूं लाइ ऐं मुंहिंजी धरतीअ जे फर्ज़ंदनि लाइ अञा न उभरियो आहे। वेझे माज़ी में सिंधी क़ौम जे घरनि ते जहाज़नि ज़रिए बमबारी कई वई ऐं ॻोठनि ऐं फसलनि खे बाहियूं लॻायूं वयूं। मासूम ॿारनि ऐं औरतुनि खे हफ़्तनि ताईं पाणी ऐं ख़ुराक खां महरूम रखियो वियो। क़ुर पाक जी तिलावत कंदड़ माण्हुनि जे मथां पुलिस ऐं फ़ौज जूं ट्रकियूं चाढ़ियूं वयूं। इन सूरत हाल में असां महसूस करियूं था त असांजा भाइर न पर को गैर मुल्की साम्राज हुकूमत करे रहियो आहे। इन ई जलसे में ख़ान बादशाह बि इन ई ॻाल्हि सां सहमत थियो त आज़ादीअ खां सवाइ क़ौमुनि जी निजात जो को बि रस्तो कोन्हे ऐं इते मौजूद मिस्टर मुमताज़ अली भुट्टे हज़ारे माण्हुनि खां हथ मथे खणाए सिंध जी आज़ादीअ लाइ जदोजहद करण वास्ते मुंहिंजे ख़्यालनि जी ताईद कराई। चवण जो मतिलबु हीउ आहे त जिन ख़्यालनि जो इज़हार करण ते मौजूदा केस तयारु कयो वियो आहे, उहे ख़्याल आउं 1972 खां वठी बाक़ाइदा पंहिंजी पार्टी जे प्रोग्राम तौरु ज़ाहिर कंदो अचां थो ऐं उहे मुंहिंजा सोचियल सम्झियल ख़्याल आहिनि
न कि वक़्ती वजदान या हेजान जो नतीजो आहिनि। इन ई ॾहाके में हुकुमराननि तरफ़ां सिंध जे वजूद लाइ ॿिया वॾा रोग पैदा कया विया। हिकु शहरनि में नस्ली छिकताण ऐं ॿियो ॿाहिराड़ियुनि में धाड़ेल फैक्टर। इन ई ॿिन्ही मसइलनि जे करे सिंध में न रुगो बदअमनी जी बाहि भड़की आहे, पर सिंधी समाज सियासी, मुआशी, सक़ाफ़ती ऐं लसानी तरह ग़ैर मुस्तहकम ऐं मुंतशिर बणिजी वियो आहे, जंहिंजो सिंध जे क़ौमी सलामती ऐं आज़ादी वारी सोच बदिरां इनफ़रादी या गिरोही सलामती ऐं गिरोही मुफ़ाद जी सोच वधी आहे। नतीजे तौरु हाकिम धुरियूं धाड़ेलनि ऐं फ़सादनि खे रोकण जे बहाने सिंध में हथियारबंद एजेंसियुनि जी मुक़ररी में मुसलसिल इज़ाफ़े करण सां गॾु सख़्त कानून ऐं ख़ासि अदालतुनि जो ॼार विछाए माण्हुनि खे नफ़्सियाती, ज़हनी ऐं सियासी तरह दॿाए ऐं कुचले रहियूं आहिनि। इन्हनि हालतुनि में जॾहिं त दुनिया हिकु नए दौर में दाख़िल थी चुकी आहे, मज़बूत तरीन ब्लॉक कम्युनिस्ट ब्लॉक टुटी चुको आहे ऐं अहिड़ियूं क़ौमूं जिन कॾहिं नज़रियाती बंदिशुनि, ज़ाब्तनि ऐं अक़ीदनि सबबि आज़ादी जो ख़्वाब बि न ॾिठो हो, से अॼु आलमी मंज़र ते पंहिंजी आज़ाद हैसियत सां नमोदार थी चुकियूं आहिनि। उन वक़्तु मूं महसूस कयो त सिंध जी आज़ादी वारे केस खे नए आलमी मंज़रनामे में वधीक चिटाई ऐं सघ सां पेश करियां ऐं इन सां गॾोगॾु आलमी सतह ते साम्राजी ब्लॉक जी हिकहटी ऐं बालादस्ती खे ख़तमु करण लाइ आलम इंसानियत जे ॾाहनि अॻियां अक़वाम मुतहिदा जी नई जोड़जग जे सिलसिले में नओं ख़ाको पेश करियां त जीअं दुनिया में न रुगो तबक़नि जो तबक़नि ते, क़ौमुनि जो क़ौमुनि ते ऐं साम्राजी बल्क जो ग़रीब खंडनि ते असर, बालादस्ती ऐं इस्तेहसाल ख़तमु थिए ऐं दुनिया 21वीं सदी जे पहिरें सिज जो आज़ाद, बावकार ऐं पुरमुसरत दिलनि ऐं बहकंदड़ चेहरनि सां इस्तक़बाल करे हज़ारें सवें साल अॻु खां अञा ताईं इंसानियत जा ख़ैर ख़्वाह, ॾाहा ऐं मुदब्बिर जेको इंसानियत जे भले ऐं अमन जो ख़्वाब ॾिसंदा आया आहिनि, तंहिंखे शानदार ऐं ताबनाक ताबीर मिली सघे। सिंध तारीख़ जे हिकु वॾे अरसे ताईं आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार मुल्क रही आहे ऐं ख़ुदि अंग्रेज़नि सिंध खे हिकु मुल्क जी हैसियत में महकूम बनायो हो, पर जीअं आउं मथे ॼाणाए आयो आहियां त सिंध जे इज्तिमाही कब्ज़े करण खां पोइ अंग्रेज़नि सिंध खे जबरी तौरु बम्बई सां मिलाए छॾियो। उन करे असां मजबूरन सिंध जी बम्बई खां आज़ादी वारी जदोजहद वक़्तु किन बुनियाद परस्त जमायतुनि, मुस्लिम लीग वग़ैरह खां किन अहिड़नि शर्तनि खे क़बूल कंदे मदद हासिल कई हुई जिन असांजे मुस्तक़बिल खे ऊंधाहो करे छॾियो। इन्हनि शर्तनि में हिकु मुस्लिम लीग जो मुसलमाननि जे जुदागाना क़ौम जो नज़रियो हो, जंहिं मूजिबि मुल्कनि जी जमहूरी हक़ ऐं संदन जुदागाना क़ौमुनि वारी हैसियत ख़तम थी वञे थी। ॿियो शर्त जुदागाना चूंडुनि जो सिरिश्तो हो, जंहिं मूजिबि मज़हब खे सियासत में गॾियण, मुसलमाननि खे मज़हब जी बुनियाद ते जुदा क़ौम मञण ऐं इस्लामी शरीयत जे निफ़ाज़ जहिड़ियूं बिदतूं क़बूल करणियूं पयूं थिए। मथां वरी बदकिस्मती इहा जो बावजूद सेक्युलर रिवायतुनि जे हामी ऐं तरक़ी याफ़्ता हुजण जे अंग्रेज़ पिणु पंहिंजे साम्राजी मुफ़ादनि ख़ातिर बिदतुनि जे मञंदड़ जमायत मुस्लिम लीग जी सरपरस्ती कई। नतीजे तौरु हिकु तरफ़ हिंदुनि जे मुफ़ाद परस्तनि मथें क्लास जी मुख़ालफ़त सबबि असांखे सखर बैराज जे कर्ज़नि जे सवाल ते गवर्नर जे मख़सूस इख़्तियारनि जो शिकार थियणो पियो, त ॿिए तरफ़ तारीख़ जे मुनाफ़िकी मुस्लिम क़ौमियत जे नज़रिए मञण सबबि सिंध जी जुदागाना क़ौमी हैसियत ख़तमु थी वई, जंहिं करे अॻिते हली असांखे वॾियुनि मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पियो ऐं पाकिस्तान जे नाले पंजाब साम्राज जी ग़ुलामी में रहणो पियो, जंहिं ग़ुलामी मां जिन छॾाइण लाइ असां मुसलसिल जदोजहद में मसरूफ़ आहियूं, पर अञा ताईं आज़ादी हासिल न करे सघिया आहियूं। सिंध जी ज़बान क़दीम वक़्त खां सिंधी रही आहे। इहा पाकिस्तान में सभ खां ज़्यादा झूनी ऐं शाहूकार ज़बान आहे। इन करे मुल्क जी सरकारी ऐं क़ौमी ज़बान थियण जो इन खे हर को हक़ हासिल आहे। मुल्की आइन साज़ी इन मसइले खे सम्झण लाइ पहिरें इन ॻाल्हि जो फ़ैसिलो करणो पवंदो त आइन हिकु क़ौम जे बुनियाद ते ठाहियो वञे थो या चइनि क़ौमुनि जे बुनियाद ते। पहिरें नज़रिए मुताबिक़ सिंधी अक़लियत में थी ॿियनि अक्सरियत वारनि सूबनि जी कसरत राय जा मोहताज थींदा। ॿिए तरफ़ नज़रिए मुताबिक़ को बि आइन सिंधियुनि जी रज़ामंदी खां सवाइ ठही न सघंदो।
हिकु क़ौमी नज़रिये जे आधार ते अक्सरियत वारो सूबो संदसि तादाद, पैसे, मिलिट्री ऐं सिविल सर्विस जे आधार ते सिंध ते हावी रहंदो, जंहिं करे सिंध जे पैसे ऐं सिंध ते मुसलत रहंदो। इन नज़रिये जे आधार ते सिंध जी कमाई, टैक्स, ज़मीन, कारखाननि ऐं नौकरियुनि ते ॿियनि मुल्कनि जो इस्तेहसाल रहंदो। इन नज़रिये जे आधार ते हितां पैसा कमाए माण्हू ॿाहिरि खणी वेंदा। इन नज़रिये जे आधार ते नज़रिये पाकिस्तान, इस्लामी आइन ऐं मज़बूत मर्कज़ जे चंबे मां निकिरी न सघंदासूं। इन नज़रिये जे आधार ते ॿाहिरीं मटासटा, वापार, बैंकुनि, रेलवे, पोस्ट, रेडियो, टेलीविजन, टेलीग्राफ, खाणियुनि ऐं इक़्तिसादी इदारनि ते मर्कज़ी हुकूमत जो कब्ज़ो रहंदो। इन नज़रिये जे आधार ते दफ़ा, ख़ारिजी मामलात ऐं करंसी खां सवाइ ॿियनि खातनि ते मर्कज़ खे इख़्तियार रहंदो। इन नज़रिये जे आधार ते मर्कज़ी असेंबली में सिंधियुनि खे आबादीअ जे लिहाज़ ते नुमाइंदगी मिलंदी। इन नज़रिये जे आधार ते मर्कज़ी हुकूमत में नौकरियुनि में हिन वक़्तु वांगुरु सिर्फ़ 1% नौकरियूं मिलंदियूं। इन नज़रिये जे आधार ते सिविल सर्विस मर्कज़ी हुकूमत जे हथनि में रहण करे सूबाई ख़ुदमुख़्तियारी अजाई थी पवंदी। इन नज़रिये जे आधार ते मुल्क जी क़ौमी ज़ुबान ग़ैर मुल्की ज़ुबान उर्दू थींदी। इन नज़रिये जे आधार ते मुल्क में मज़हब ऐं सियासत गॾिया रहंदा। इन नज़रिये जे आधार ते भर वारनि मुल्कनि सां दुश्मनी जी पॉलिसी जारी रहंदी। इन नज़रिये जे आधार ते ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध में कॉलोनाइज़ करण जी छूट हूंदी। इन नज़रिये जे आधार ते सोशलिज़म पूरी तरह राइज थी न सघंदो। सिंधी कल्चर सिंध खे गुज़िरियल 4000 वरहनि जी तारीख़ आहे, जंहिं जे बुनियाद ते हिननि पंहिंजो क़ौमी किरदार ऐं कल्चर ठाहियो आहे। इहे असांजा क़ौमी वरसा आहिनि। इन्हनि खे विसारे नवनि आयल माण्हुनि जे कल्चर में समाइजी वञणु असां लाइ पाण विसारण जे बराबरि आहे। क़ौम परस्ती छा खे चइजे थो? मथे चई आयो आहियां, असां सिंध जी जुदागाना क़ौम मञूं था, पर ॾिसणो आहे त सिंधी क़ौम परस्ती जा बुनियादी मता कहिड़ा आहिनि। अलिफ, पाकिस्तान हिकु मुल्क न बल्कि 4 जुदा मुल्कनि जो मजमूओ आहे में एतमाद रखणु। बे, सिंधी वतन, ज़बान, कल्चर, तारीख़ी रिवायात, सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ाद जी बुनियाद ते जुदा क़ौम आहिनि। ते, सिंधी जुदा क़ौम जी हैसियत में पंहिंजे मुस्तक़बिल बाबति फ़ैसिले करण जो हक़ रखनि था। से, सिंधी क़ौम परस्ती जी राह में रुकावटूं नज़रिये पाकिस्तान, इस्लामी निज़ाम हुकूमत, मज़बूत मर्कज़ ऐं पाकिस्तान जा मजमूई मुफ़ाद आहिनि। सही जमहूरियत छा आहे? सही जमहूरियत में हेठिन ॻाल्हियुनि जो हुजणु ज़रूरी आहे। अलिफ, इन में हिकु क़ौम जो ॿी क़ौम ते संदसि अक्सरियत, क़ाबिलियत, तशद्दुद, पैसे ऐं ज़हन जे आधार ते तसलुत क़ाइमु न रहे। बे, जंहिं में हिकु गुरोह या तबिको ॿिए गुरोह या तबिके जो इक़्तिसादी इस्तेहसाल न करे सघे ऐं मुल्क जे जुमिले माण्हुनि खे हिकु जहिड़ा मौक़ा ऐं हक़ हासिल हुजनि। ते, जंहिं में शाहूकार, कारखानेदार, मुल्ला ऐं पीर खे सियासत मुल्क में दस्त अंदाज़ी करण ते बंदिश हुजे। सियासी इख़लाक़ सियासत में जहिड़ी तरह मुखिया असूल क़ाइमु करणु ज़रूरी आहिनि, अहिड़ी तरह इन्हनि असूलनि ते अमल करणु लाज़मी आहे। हीअ ॻाल्हि यादि रखण जे लाइक़ु आहे त जे माण्हू शख़्सी इख़लाक़ बरक़रार रखी नथा सघनि, इन्हनि खां असूली इख़लाक़ जी उमेद रखणु बबरुनि खां ॿेर घुरण जे बराबरि आहे। इब्नुल वक़्ती ऐं फिरणी पॉलिसी आर्ज़ी तरह किन शख़्सनि खे वक़्ती फ़ाइदो ॾेई सघे थी, लेकिन क़ौमुनि ऐं मुल्क जी देरपा मुफ़ाद लाइ नुक़सानकार थींदी आहे। सियासतदाननि जा क़िस्म सियासतदान 2 क़िस्मनि जा थियनि था। हिकु प्रैक्टिकल पॉलिटिशियन सियासी अमल जा पोइलॻ जे आर्ज़ी कामयाबी या इक़्तिदार जे हुसूल लाइ असूलनि खे क़ुर्बान कनि था। ॿिया आइडियलिस्ट सियासतदान जे मुल्क ऐं क़ौम जे मजमूई नफ़े लाइ के असूल मुक़ररु करे उन मुताबिक़ हलनि था ऐं ॿियनि खे उन ते हलण जी तरग़ीब ॾियनि था। उन्हनि वटि आर्ज़ी कामयाबी या असूलनि खे क़ुर्बान करण बाद इक़्तिदार जो क़याम बेमाना शयूं आहिनि। सामईन, अवां जी ख़िदमत में साईं जीएम सैद जी किताब सिंध ॻाल्हाए थी जो कुझु हिसो पढ़ी ॿुधायो वियो। हाणे हिते वक़फ़ो कंदासूं।
अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविजन, जेके सिंध जे तर्जुमान वारो किरदार अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी क़ौमी मसइलनि, सक़ाफ़त, इल्म, अदब, सियासी ऐं समाजी सरगर्मियुनि खे अवलियत सां नशर कयो वेंदो आहे। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदार अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे सहकार जी ज़रूरत आहे। रेडियो जी नशरियात तव्हां पंहिंजे मोबाइल फोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञो ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऐप डाउनलोड करियो ऐं हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं असांजी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। लाइक ऐं सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां वंड करियो ऐं असांजे प्रोग्रामनि जे मुस्तक़िल इतलान वसूल करण जे लाइ नोटिफिकेशंस खे क्लिक करे उन में ऑल नोटिफिकेशंस जो ऑप्शन दबायो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविजन, अव्हां जो आवाज़, सिंध जो आवाज़, अव्हां जे सहकार जो मुंतज़िर। सामईन, वक़फ़े खां पोइ प्रोग्राम कुझु वर किताब मां अव्हां खे इमदाद अली ओडो हिकु दफ़ो वरी भलीकार चवां थो। हाणे अव्हां जी ख़िदमत में किताब आज़ाद हिंद फ़ौज ऐं सुभाष चंद्र बोस मां पढ़ाई कंदासूं। सामईन, सुभाष चंद्र बोस हिंद जी आज़ादीअ लाइ हथियारबंद वेड़ जो अलमबरदार रहियो। हिन अंग्रेज़नि ख़िलाफ़ आज़ाद हिंद फ़ौज ठाही, जंहिं हिंद में छापामार जंग कई। बाबू सुभाष चंद्र बोस परॾेह में आरज़ी आज़ाद हिंद हुकूमत क़ाइमु कई हुई। हिन जो हेडक्वार्टर सिंगापुर में क़ाइमु कयो वियो हो। बाद में आज़ाद हिंद आरज़ी हुकूमत जो हेडक्वार्टर बर्मा ॾांहुं मुंतक़िल कयो वियो हो। आज़ाद हिंद जलावतन हुकूमत खे 8 मुल्कनि तस्लीम कयो हो, जिन जा नाला आहिनि जापान, जर्मनी, इटली, थाईलैंड, टोंकिंग, मंचूको, बर्मा ऐं फिलिपाइन शामिल आहिनि। 21 अक्टूबर 1943 ते आज़ाद हिंद हुकूमत जो सुभाष बाबू ऐलान कयो ऐं हेठियों फरमान आज़ाद हुकूमत जो जारी कयो। 1857 में बंगाल में बरतानिया जे हथां पहिरीं शिकस्त खाइण खां पोइ हिंदुस्तानी अवाम 100 सालनि ताईं वक़्त ब वक़्त सख़्त ऐं तेज़ जंगियूं विढ़ंदो रहियो। इन ई अरसे जो मिसाल बेमिसाल बहादुरी ऐं क़ुर्बानियुनि सां भरियल आहे। इन तारीख़ जे सुफ़नि में सिराजुद्दौला ऐं मोहनलाल बंगाल, हैदर अली, टीपू सुल्तान ऐं दालू नामपी ॾखिण हिंदुस्तान, आया साहब भोंसला ऐं पेशवा बाजीराव महाराष्ट्र, बेगम ओध ऐं सरदार श्याम सिंह अटारीवाला पंजाब, राणी लक्ष्मीबाई झांसी, तानीता टोपी, महाराजा कंवर सिंह ड्रारून ऐं नाना साहब फरकोइस वग़ैरह जा नाला हमेशा लाइ सुनहरी अखरनि में लिखियल आहिनि। हीअ असांजी बदकिस्मती हुई जो शुरू में असांजे बुज़ुर्गनि खे हीअ अहसासु न थियो त बरतानिया सॼे हिंदुस्तान लाइ ख़तरो आहे। इन करे उन्हनि दुश्मन जे ख़िलाफ़ गॾियल मुहाज़ पेश न कयो। आख़िरकार जॾहिं हिंदुस्तानी अवाम खे हक़ीक़त जो अहसासु थियो ऐं हू जाॻिया त उन्हनि गॾियल जदोजहद शुरू कई। बहादुर शाह जे झंडे हेठि उन्हनि आज़ाद इंसानुनि वांगुरु पंहिंजी आख़िरी जंग कई। जेतोणीकि हिन जंग जे शुरू में केतिरियूं ई शानदार फतहूं नसीब थियूं, पर बदकिस्मती सां कमज़ोर रहनुमाई जे करे आख़िरकार उन जो ख़ात्मो थी वियो। तंहिं हूंदे बि राणी झांसी
तानीता टोपी, कंवर सिंह ऐं नाना साहब क़ौम जी यादाश्त में मुस्तक़िल तारनि जी हैसियत रखनि था, छाकाणि त असांखे घणी कुर्बानी ऐं वधीक हिम्मत जो हौसलो ॾियारींदा रहनि था। 1857 खां पोइ बरतानियनि ज़ोरी हथियार खसे वरिता ऐं हिंदुस्तान ख़िलाफ़ दहशत अंगेज़ी ऐं वहशत खां कमु वरितो वियो। थोरे अरसे लाइ हिंदुस्तानी अवाम चुप थी वियो। 1885 में इंडियन नेशनल कांग्रेस जो जनम थियो। मुल्क में हिकु नई बेदारी थी। 1985 खां गुज़िरियल पहिरीं आलमगीर जंग वारे ज़माने ताईं हिंदुस्तानी अवाम पंहिंजी विञायल आज़ादी हासिल करण जी कोशिश कई। इन्हनि हर क़िस्म जे तरीक़नि जो तजुर्बो कयो, आवाज़ बुलंद कयो, अशात कई, बरतानवी माल जो बाइकाट कयो, दहशत अंगेज़ी कई ऐं बंजराह कई ऐं आख़िरकार मुसल्ह इनक़लाब आंदो, पर वक़्ती तौर ते इहे सभु तरकीबूं बेकार थी वयूं। आख़िरकार 1920 में हिंदुस्तानी अवाम जॾहिं शिकस्त जे अहसास सां हिकु नए तरीक़े जी ॻोल्हा करे रहियो हो त महात्मा गांधी साम्हूं आयो ऐं सत्याग्रह ऐं सिविल नाफ़रमानी उन जा नवां हथियार हुआ। इन खां पोइ 20 सालनि ताईं हिंदुस्तानी अवाम में वतन परस्तीअ जो जज़्बो कम ॾेखारींदो रहियो। ज़ाती मिसालनि सां माण्हुनि खे सेखारियो वियो त तकलीफ़ बर्दाश्त कयो, कुर्बानियूं ॾियो, आज़ादीअ जे मक़सद लाइ जान ॾियो। आज़ादीअ जो पैगाम हर हिकु घर में पहुचायो वियो। मर्कज़ खां वठी परे परे जे नंढे खां नंढे ॻोठ ताईं माण्हू हिकु सियासी जमायत में ॿधिजी विया। न रुगो हिंदुस्तानी अवाम में नए सिर सियासी बेदारी पैदा थी, पर इन्हनि में हिकु दफ़ो वरी सियासी वहदत पैदा थी। हाणे हू हिकु आवाज़ थी ॻाल्हाए सघनि था ऐं हिकु कुवत इरादीअ सां हिकु गॾियल मक़सद लाइ कोशिश करे सघनि पिया। 1937 खां 1939 ताईं 8 सूबनि में कांग्रेसी वज़ारतुनि जे कम ज़रिए उन्हनि इन ॻाल्हि जो सबूत ॾिनो त हू पंहिंजे मुल्क जो इंतज़ाम पंहिंजे हथनि में करणु चाहिनि था ऐं उन जी सलाहियत बि रखनि था। बस मौजूदा आलमगीर जंग जे शुरू थियण खां थोरो अॻु में हिंदुस्तान जी आज़ादी जी आख़िरी जदोजहद लाइ मैदान तयारु थियो। इन जंग दौरान जर्मनी इतादियुनि जी मदद सां यूरोप में असांजे दुश्मन ते गहरा धक हयां आहिनि, जॾहिं त जापान पंहिंजे साथियुनि जी मदद सां यूरोपी एशिया में असांजे दुश्मन खे सिधो करे छॾियो आहे। अॼु निहायत ख़ुशगवार मुआफ़िक़ हालतुनि में हिंदुस्तान खे पंहिंजी क़ौमी आज़ादी हासिल करण जो हैरत अंगेज़ मौक़ो हासिल आहे। हलंदड़ क़ौमी तारीख़ में ही पहिरियों मौक़ो आहे त हिंदुस्तान खां ॿाहिरि रहण वारनि हिंदुस्तानियुनि में बि सियासी बेदारी पैदा थी आहे। न फ़क़ति ही त हू पंहिंजे हमवतननि जे सुर में सुर मिलाए महसूस करे रहिया आहिनि, पर सोचे रहिया आहिनि, पर आज़ादीअ जी मंज़िल में उन्हनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए हली रहिया आहिनि। ख़ासि तौर ते यूरोपी एशिया में 20 लखनि खां वधीक हिंदुस्तानी हिन वक़्त ताईं मुनज़्ज़म थी चुका आहिनि। उन्हनि जी हिकु पकी राय आहे ऐं उन्हनि जो नारो मुकमिल फ़ौजियत जो आहे ऐं उन्हनि जे साम्हूं हिंदुस्तानी फ़ौज जी आज़ादीअ जा इहे क़तार ॿधल दस्ता आहिनि, जिन जी ज़ुबानुनि ते हलो दहली हलो जो नारो आहे। हिंदुस्तान में बरतानवी राज पंहिंजे ढोंग जे करे तंग आयद ब जंग आमद जो जज़्बो पैदा करे छॾियो आहे। बरतानवी राज पंहिंजे ढोंग जे करे हिंदुस्तान जो एतमाद विञाए छॾियो आहे। हाणे उन जो साह निड़ी में अची पहुतो आहे। हाणे त फ़क़ति हिकु शोले जी ज़रूरत आहे जेको उन जे आख़िरी वजूद खे ख़तमु करे छॾे। इन शोले खे रोशन करण लाइ आज़ाद हिंद फ़ौज जो कमु आहे। आज़ाद हिंद फ़ौज खे पूरो यकीन आहे त हू पंहिंजी तारीख़ी ज़िमेदारी पूरी कंदी, छो त हिंदुस्तान जे सिविल आबादीअ जी पुरजोश हिमायत खेसि हासिल आहे ऐं बरतानिया जे हिंदुस्तानी फ़ौज जी बि हिकु वॾे तबिके जी हिमायत खेसि हासिल आहे ऐं ग़ैर मुल्की बहादुर ऐं नाक़ाबिल फ़तह इत्तेहादी इन जे पुठियां आहिनि, पर सभ खां वधीक खेसि पंहिंजी ताक़त ते भरवसो आहे। हाणे जीअं त आज़ादीअ जा शुआव फुटजण वारा आहिनि, हिंदुस्तानी अवाम जो ही फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजी हिकु आर्ज़ी हुकूमत क़ाइमु कनि ऐं इन हुकूमत जे झंडे हेठां पंहिंजी आख़िरी लड़ाई विढ़नि। जीअं त सभई हिंदुस्तानी लीडर जेलनि में आहिनि ऐं अवाम बेहथियार आहे,
इन करे ही मुमकिन न आहे त हिंदुस्तान जे अंदरि ही आरज़ी हुकूमत क़ाइमु थिए या उन हुकूमत जे मातहत हथियारबंद जंग शुरू थिए। इन करे यूरोपी एशिया में आज़ाद हिंद लीग जो ही फ़र्ज़ आहे त हू आज़ाद हिंद फ़ौज जी मदद सां आज़ादीअ जी आख़िरी जंग विड़े। आज़ाद हिंद लीग जे तरफ़ां आज़ाद हिंद जी आरज़ी हुकूमत ठाही वई। मशरक़ी एशिया में असां पंहिंजी ड्यूटियुनि जे सिलसिले में दाख़िल थियासीं। असां पंहिंजनि ज़िम्मेदारियुनि खे पूरी तरह महसूस करियूं था जेकी इन सिलसिले में असां ते अची पयूं आहिनि। असां अल्लाह खां दुआ घुरूं था त हू असांजे कम ते असांजी हिम्मत अफ़ज़ाई करे असांजे मादरे वतन खे ग़ुलामी जी ज़ंजीरनि खे टोड़ण जी जदोजहद में कामयाब करे। असां कसम खंयो आहे त पंहिंजी जानियूं ऐं पंहिंजे रफ़ीक़नि जूं जानियूं जेके हथियारनि सां मुसलह हुआ वतन जी आज़ादी उन जी भलाई ऐं बहबूदी ऐं ॿियनि क़ौमुनि जे विच में मादरे वतन जी सरबुलंदी लाइ क़ुर्बान करे छॾींदासीं। आरज़ी हुकूमत जो ही कमु हो त हिंदुस्तान जी सरज़मीन तां अंग्रेज़नि ऐं उन जे इतादियुनि खे तड़े कढण जी जदोजहद जी शुरूआत ऐं उन खे सरअंजाम ॾींदड़ तोड़ ताईं पहुचाए ऐं पोइ आरज़ी हुकूमत आज़ाद हिंद में हिकु मुस्तक़िल नेशनल गवर्नमेंट क़ाइमु करे जेका हिंदुस्तानी अवाम जी मर्ज़ी ऐं उन जो मुकमिल भरोसो हासिल करे क़ाइमु कई वञे ऐं ही कारवाई अंग्रेज़ ऐं उन जे इतादियुनि खे बर्बाद करण खां पोइ अमल में आंदी वेंदी। जेसिताईं मुस्तक़िल नेशनल गवर्नमेंट ऑफ आज़ाद हिंद हिंदुस्तान जी सरज़मीन ते क़ाइमु न थी वञे तेसिताईं आरज़ी हुकूमत ही हिंदुस्तानी माण्हुनि जो ट्रस्ट समझी करे हुकूमत जो कारोबार हलाईंदी। आरज़ी हुकूमत हिन ॻाल्हि जो हक़ रखे थी त हू हर हिंदुस्तानी खां वफ़ादारी जो मुतालबो करे ऐं ऐलान कयो त हर शहरी खे हिकु जहिड़ा हक़ ऐं हिकु जहिड़ा मौक़ा ऐं मज़हबी आज़ादीअ जी मुकमिल तरह ज़मानत हुजे। इन पंहिंजे पके इरादे जो ऐलान कयो ऐं सॼी क़ौम ऐं उन जे सभिनी हिसनि खे ख़ुशहाल बनाइण लाइ क़ौम जे सभिनी ॿारनि जी मुसावी तौर ते परवरिश कंदी ऐं उन जे सभिनी ख़्याली इख़्तिलाफ़नि जेकी धारी हुकूमत निहायत अयारीअ सां पैदा करे छॾिया हुआ मिटाया वेंदा। अल्लाह जे पाक नाले ते उन्हनि बुज़ुर्गनि खे जिन हिंदुस्तानी माण्हुनि खे हिकु क़ौम करे छॾियो ऐं उन्हनि हीरनि जे नाले ते जिन असांजे लाइ विरासत में हीरोइज़म ऐं पाण क़ुर्बान करण जूं शानदार रिवायतूं छॾियूं आहिनि उन्हनि जे नाले ते असां हिंदुस्तानी अवाम खे दावत ॾियूं त हू असांजे झंडे जे चौधारी गॾु थी वञनि ऐं हिंदुस्तान जी आज़ादी लाइ अमली कमु कनि। असां खेनि दावत ॾियूं था त हू बरतानिया ऐं उन जे सभिनी इतादियुनि खे जेके हिंदुस्तान में आहिनि जे ख़िलाफ़ हिकु आख़िरी जदोजहद बहादुरी इस्तक़लाल ऐं उन अक़ीदे सां त आख़िरी फतह असांजी आहे इन वक़्त ताईं जारी रखनि जेसिताईं दुश्मन खे हिंदुस्तान जी सरज़मीन खां ॿाहिरि न कयो वञे ऐं हिंदुस्तानी अवाम हिकु दफ़ो वरी आज़ाद क़ौम बणिजी वञे। सामईन, अवां आज़ाद हिंद फ़ौज ऐं सुभाष चंद्र बोस जी किताब मां आज़ाद हिंद जलावतन हुकूमत जो फ़रमान ॿुधो। सामईन, हिते हिकु वक़फ़ो कंदासूं। वक़फ़े खां पोइ असां कुझु वर्ग किताब मां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासूं। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी क़ौमी मसइलनि ते आवाज़ उथारियो वञे थो। सक़ाफ़त, इल्मु, अदब, सियासी ऐं समाजी सरगर्मियुनि खे अवलियत जे बुनियाद ते नशर कयो वञे थो। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा कयो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे सहकार जी ज़रूरत आहे। अॻिते अची असांजी माली मदद करियो। रेडियो जी नशरियात तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हीं असांजो गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था त हींअर ई यूट्यूब ते वञी सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जी हा, यूट्यूब जे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। सामईन, वक़फ़े खां पोइ अव्हां खे इमदाद अली ओढो
हिकु दफ़ो वरी भली कार चवां थो। हाणे प्रोग्राम जे 3 किताब नेठ फ़तह अवाम जी थींदी। ही किताब कामरेड जाम साकीअ जी गिरफ़्तारी दौरान फ़ौजी अदालत में ॾिनल बयान ते मुश्तमिल आहे, जंहिंजी पढ़ाई कंदासूं। कामरेड जाम साकी फ़ौजी अदालत में पंहिंजो बयान जारी रखंदे चवे थो त ज़मींदारनि ऐं सरमाएदारनि खां हासिल थींदड़ रक़म त तमामु थोरी हूंदी आहे। असांजे सीनियर ऑफिसरनि खे घुर्जे त या त हू जंहिंजो खाइनि था तंहिंजो ॻाइनि, या टैक्स जो घणो हिसो भरींदड़नि खे इजाज़त ॾियनि त हू सरमाएदारनि ऐं जागीरदारनि खे मुंहं ते सच चई ॾियनि। जेकॾहिं को शख़्स एतिरो ई निठर आहे ऐं फरमाए थो त हिन जो साॼी धुर सां तालुक़ आहे ऐं हक़ीर अक़लियती तबिके जे शुरफा जे टोले साहिब जाइदाद तबिका खे ई सभु कुझु हासिल आहे ऐं हू साम्राज जी टहल टकोर करणु चाहे थो त हिन खे पंहिंजी पघार क़ौमी ख़ज़ाने मां वठणु न घुर्जे ऐं न वरी वर्दी पाइणु घुर्जे। हिन खे जनरल शेर अली वांगुरु खुली सियासी मंज़र ते अचणु घुर्जे, जेको जमा इस्लामी जे प्लेटफॉर्म ते 1970 में इलेक्शन लड़ी इबरतनाक शिकस्त जो ज़ाइको चखी चुको आहे। मूंखे हैरत आहे त असांजा सीनियर जनरल सोशलिज़म जो ज़िक्र टोक वारे अंदाज़ सां कनि था, जॾहिं त जापान जी इक़्तिसादियात जे हिकु माहिर खे इहो चवणो पियो हो त जापान जो जियापो इन में आहे त रूसियुनि जो इस्तक़बाल 2 झंडनि सां करे, यानी ॻाढ़े ऐं अछे झंडे सां। न रुगो इहो पर अमेरिका जे साबिक़ सदर रिचर्ड निक्सन खे पंहिंजी किताब हक़ीक़ी जंग रियल वार में इहो बि चवणो पियो त यूरोप खे हिन सदी जी बाक़ी मुद्दे में एटमी तबाही जे भयानक ख़तरे खां वधीक इन सूरतहाल खे मुंहुं ॾियणो आहे जंहिंमें असांखे इंतख़ाब करणो पवंदो त आया हथियार फिटा करियूं या आपघात करियूं, याने या त सुरखा थियूं या मरी वञूं। इन जी पुठभराई डॉक्टर किसिंजर जे हिन इक़रार सां बि थिए थी, जंहिंमें हिन चयो हो त ईंदड़ 10 सालनि में यूरोप मार्क्सवादी थी वेंदो। जनाब आला, छाकाणि त आउं साॼे धुर सां वास्तो नथो रखां, इन करे हिन हुकूमत जे ॾाढ ऐं ॾमर हेठि आहियां। हुकूमत जो सरबराह खाॿे धुर जी लाॻापियल हुअण जो इक़रार करे थो, जंहिंखे कंहिं मिंथ करे इक़्तिदार में न आंदो आहे, पर हू ख़ुदि डंडो खणी अची वेही रहियो आहे। न सिर्फ़ ज़ियाउल हक़ साॼे धुर सां लाॻापियल हुअण जी दावा करे थो, पर ॿिया बि केतिरा ई ख़ासि करे FIU जा ऑफिसर लाहौर जे अमरीका नवाज़ उर्दू अख़बारुनि ऐं रिसालनि जी ज़बान ॻाल्हाइनि था। हाणे उन्हनि जो बि तजियो करणो पवंदो त उहे ऑफिसर इन्हनि रिसालनि ऐं अख़बारुनि जी नुमाइंदगी कनि था या उहे अख़बारूं ऐं रिसाला उन्हनि ख़ासि ऑफिसरनि जी तर्जुमानी कनि था। बहरहाल इहो वाज़े आहे त के ऑफिसर पंहिंजे मख़सूस फ़िक्र जा पुछ लटकाऊ थी मुल्क खे अमन ऐं तरक़ी ॾांहुं वठी वञण बजाए मुल्क जी बका जे दीवारुनि खे सिरे वांगुरु खाई रहिया आहिनि। ॿियो त ही ऑफिसर जिन जे नुक़्ते नज़र खे अवाम केतिरा ई भेरा ठुकराए चुको आहे, से अवाम ऐं मूंखां जेकी साइंसी सोशलिज़म लाइ जदोजहद करे रहिया आहियूं इंतकाम वठी रहिया आहिनि। जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब खे कानून ऐं इंसाफ़ जे नाले ते फांसी ॾिनी वई। हिन ते नवाब कासूरीअ जे क़त्ल करण जे मंसूबे में शामिल हुजण जो इल्ज़ाम हयो वियो। जेकॾहिं कानून जे साम्हूं हर हिकु माण्हू हिकु जहिड़ो आहे त पोइ मुल्तान जे 100 खां वधीक मज़दूरनि जे क़त्लेआम करण ते कंहिंखे फांसी ॾिनी वई? छा मौलवी शम्सदीन MPA जे क़त्ल में कंहिंखे फांसी ते लटकायो वियो? छा शेरपाऊ जी हयाती वठण करे हुकूमत खे मौत जी सज़ा ॾिनी वई आहे? छा हसन नासिर जे कातिलनि खे सज़ा मिली? छा असदुल्ला मिंगल जे क़त्ल ते कुझु थियो? छा बलोचिस्तान जे अवाम खे क़त्लेआम करण वारनि खे ॾोहारी बनायो वियो? न, बिल्कुलु न। चङो, खणी असीं फ़र्ज़ था करियूं त नवाब कसूरी ख़ानदानी नवाब हो, इन करे इन जो रत घणो घाटो हो। ऐं इहो नथो चवां त को घणो सुर्ख़ हो। जेकॾहिं ईअं वाक़ई हो त छा नवाब लियाकत अली ख़ान जो रत घाटो न हो? मूंखे ख़बर आहे त मौजूदा हुक्मरान टोले लाइ हिन जी वज़ारत उज़्मा का हैसियत नथी रखे, पर बहरहाल
इहो बि त हिकु नवाब हो, त पोइ हिन जो क़त्ल छो अञा ताईं राज़ में रखियो वियो आहे। चङो, असां इहो सोचे खणी पंहिंजो पाण खे तसली था ॾियूं त नवाबनि में बि फ़र्क़ु थींदो आहे। इन्हनि में के नंढा नवाब ऐं के वॾा नवाब हूंदा आहिनि। ठीकु आहे, त पोइ भला पाकिस्तान जे बारे में तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे? छा पाकिस्तान खे टोड़ण वारे ॾोह जो कंहिंखे ॾोहारी बनायो वियो आहे? छाकाणि त घटि में घटि नज़रियाती तौर ते पाकिस्तान तां 100 नवाब क़ुर्बान करे सघजनि था। इन करे जो पाकिस्तान जी अहमियत इन्हनि सभिनी नवाबनि खां मथां ई आहे। अॻे हिकिड़ी रिपोर्ट ॿुधबी हुई जंहिंखे हमूदुर्रहमान कमीशन रिपोर्ट चयो वेंदो हो। इहा मुंहिंजे ख़्याल में अणपूरी हुई जो इन में मशरक़ी पाकिस्तान खां बांग्लादेश ठहण जे सबबनि ते बहस न कयो वियो हो। बहरहाल इहा अणपूरी रिपोर्ट बि अवाम जे साम्हूं न आंदी वई। जो भुट्टे साहब कैनेडा में पाकिस्तानी शहरनि खे ख़िताब कंदे इहो वाज़े कयो हो त आउं रिपोर्ट शाये करण लाइ तयारु आहियां, पर जनरल साहिबान मूंखे इन जी इजाज़त नथा ॾियनि। PNA वारी रुजत पिसंद ऐं मनफ़ी इताद जा अॻुवाण भुट्टे साहब जे दौरे हुकूमत में हिन रिपोर्ट खे शाये करण जा पुरज़ोर मुतालबा कंदा हुआ। हिननि मौजूदा हुकूमत खे रिपोर्ट शाये करण जो अर्ज़ु कयो हो, पर उन्हनि खे चंद असले ते वॾनि साहिबनि ॾंदे ॾेई चुप कराए छॾियो हो ऐं हिननि खां मिंटनि में सभु कुझु विसरी वियो। पर असांजो अवाम हुकूमत जी तवक़ो खां घणो वधीक बाशऊर आहे। उन्हनि खे पूरी ॼाण आहे त मुल्क खे टोड़ण ऐं क़त्लेआम करण जो मामिलो अञा ताईं छो राज़ में रखियल आहे, ऐं हू इहो बि सम्झनि था त तेसिताईं असली ॾुआरियुनि खे सज़ा न मिलंदी जेसिताईं हिन मुल्क में अवाम जो राज क़ाइमु नथो थिए। इन करे साहिब सदर, असां अहिड़े क़िस्म जे कानून ऐं इंसाफ़ खां कॾहिं बि मुतमइन थी नथा सघूं। असांजो इहो ईमान आहे त सभिनी जनरलनि खे सिर्फ़ हिकु ई जनरल यानी जनरल विल रायआमा जे साम्हूं कंधु झुकाइणु घुर्जे। उन्हनि खे पाकिस्तानी अवाम जे नुमाइंदनि जे जुड़ियल कानून जी पाबंदी करणु घुर्जे। असां अहिड़े इंसाफ़ ते यकीन रखूं था जंहिंमें बग़ैर कंहिं दबाव जे अदालतूं आज़ाद हुजनि। जनाब सदर, हुकूमत असांजी फ़ौजी इदारे खे तबाह ऐं बर्बाद करे रही आहे ऐं असां संदसि राह में रुकावट बनियल आहियूं। मूंखे इन जी इजाज़त ॾियो त इन जी वज़ाहत करियां। कुझु वक़्तु अॻु पंजाब रेजिमेंट जे कुझु बटालियन खे मजबूर कयो वियो हो त उहे 1857 वारी जंग आज़ादी वारे उन्हनि वाक़िअनि जी यादि मल्हाइनि जॾहिं पंजाब रेजिमेंट तमामु घणी बहादुरी सां पंहिंजे बरतानवी आकाउनि जे इशारे ते पंहिंजे ई मुल्क जे अवाम जे रत सां पंहिंजा खूनी हथ रंगिया हुआ। ख़ैर, इन्हनि फ़ौजी सिपाहियुनि ऐं जवान ऑफिसरनि खे छा था चई सघूं जेके असांजी फ़ौज जे नाम निहाद ज़ाब्तनि जे करे मजबूर हुआ। पर उन ज़हनियत जो कहिड़ो बिलो करणु घुर्जे जेका बरतानवी साम्राज जे हिंदुस्तान ते कब्ज़े ऐं ज़ालिम ऐं तशद्दुद जी यादि मल्हाइण लाइ हुकुम थी ॾे। घटि में घटि आऊं त इन्हनि खे पंहिंजी हथियारबंद फ़ौज जो हिसो तस्लीम करण लाइ तयारु न आहियां, छाकाणि त हू अञा ताईं बरतानवी साम्राज सां वफ़ादार आहिनि। पर हिननि हज़रतनि खे इहा बि ख़बर न आहे त पंजाब रेजिमेंट खे 1857 वारी लॻल कारें जे टिके खे अञा धोइणो आहे। अक्टूबर 1978 जे जामशोरे वारे वाक़े में सिंध यूनिवर्सिटी जे केतिरनि ई शागिर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। उन्हनि खे टार्चर ॾिना विया। उन्हनि मां किन खे फ़ौजी अदालतुनि तरफ़ां डिघियूं सज़ाऊं बि ॾिनियूं वयूं। हिकु वेचारे GCO खे इन करे नौकरी तां हटायो वियो जो हू पंहिंजी गाॾी उन रस्ते तां वठी वञी रहियो हो जिते शागिर्द हिकु मेजर जी सियाहकारी ते एहतजाज करे रहिया हुआ। GCO खे 30 सालनि जी नौकरी तां हथ धोइणा पिया जो वेचारे खे इहा ख़बर कान हुई त पाक फ़ौज जे हिकु मेजर को अहिड़े क़िस्म जो संगीन ॾोह कयो आहे जंहिं ख़िलाफ़ शागिर्द सरापा एहतजाज आहिनि। हाणे शागिर्द जेलनि में आहिनि ऐं GCO ऐं NCO नौकरी तां लथल आहिनि। पर जंहिं माण्हू जे करे हेॾो ममण मतो उन मेजर किफ़ायतुल्ला लाइ इन वक़्त जे कमांडर इन चीफ जी घण घुरे मरकज़ी वज़ीर चौधरी ज़हूर इलाही खे इस्लामाबाद मां ख़ासि हैदराबाद मोकिलियो वियो। जेतोणीकि वज़ीर दिफ़ा
मीर अली अहमद टालपुर भी उन वक़्तु अॻे ई हैदराबाद में मौजूदु हो। चौधरी साहब फरमायो त मेजर साहब शीरीन सूमरो खे रुगो संदसि पीउ बाबति कूड़ी कहाणी घड़े ऐं दोखो करे फ़ौजी कैंप घुरायो हो, पर हिन वेचारे ॿियो कुझु न कयो। मुंहिंजे ख़्याल में ठगी सां हिकु न्याणी खे फ़ौजी कैंप में घुराइण ऐं अहिड़ी तरह हुकूमत पंहिंजे हिकु दादिले जी पुठभराई करे सॼी फ़ौज खे बदनाम कयो। हाणे माण्हुनि इहो महसूसु करणु शुरू कयो आहे त को बि फ़ौजी ऑफिसर बग़ैर कंहिं डप ड्राव जे कंहिं बि क़िस्म जो ॾोह करे सघे थो। फ़ौजी सिपाही ऐं GCO बि इहो ई महसूसु कनि था त मुंहिंजी नज़रबंदी दौरान हिननि मूंखे ॿुधायो त मेजर किफ़ायतुल्लाह खे सज़ा इन करे न मिली जो हू मेजर हो ऐं इन करे नूरी मख़लूक आहे। बाक़ी उन्हनि वीचारनि जो कहिड़ो ज़िक्र कजे जिन खे पंहिंजी ज़िंदगीअ तां हथु खणणो पियो। जनरल सिपाहियुनि जो बि इस्तेहसाल कनि था। जनाब, इहा किर्त ॿिनि मुंहनि वारी तलवार आहे। हिकिड़े पासे जी फ़ौज ऐं अवाम जे विच में ख़िला पैदा करे रही आहे त ॿिए तरफ़ जवाननि ऐं ऑफिसरनि जे विच में नफ़रतुनि जा ॼार पखेड़े रहिया आहिनि। तंहिं करे हाणे इन वाहियात किर्त खे बंदि थियणु घुर्जे। जेके माण्हू इन अमल खे रोकण लाइ मुतालबो कनि था ऐं उन ते तनक़ीद कनि था, उहे ई सही माना में मुल्क ऐं फ़ौज जा घण घुरा आहिनि। आउं चाहियां थो त हिकिड़ो ॿियो बि अहिड़ो ई मिसाल तव्हां जे साम्हूं पेश करियां। उहो आहे शबनम धाड़े वारो केस। इन ॾोह में कुझु पुलिस ऑफिसर, हिकु फ़ौजी ऑफिसर ऐं कुझु शहरी मुलविस हुआ, पर इन्हनि खे ॾिनल सज़ा बाबति ॿुधी अजब थो लॻे त शहरियुनि खे मौत जी सज़ा ऐं पुलिस ऑफिसरनि खे 15 साल सख़्त पोरे सां क़ैद जी सज़ा ॾिनी वई, पर कानून नाफ़िज़ कंदड़ इदारे सां वास्तो रखंदड़ ॾोहारी फ़ौजी ऑफिसर खे सिर्फ़ 1 साल जी सज़ा ॾिनी वई। रियाकारी जी इंतहा आहे। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हथियारबंद फ़ौज सां वास्तो रखंदड़ को माण्हू अहिड़ी हरकत करे थो त उन खे सभिनी खां वधीक सज़ा ॾियणु घुर्जे, छाकाणि त हिन खे तहफ़ुज़ जी अलामत सम्झियो वेंदो आहे। इन करे जंहिं बि इहो फ़ैसिलो लिखियो ऐं ॿुधायो, उन अवाम ऐं फ़ौज जे विच में वेछनि खे वेतर वधायो आहे। सुप्रीम कोर्ट में नुसरत भुट्टो केस दौरान AK बिरोही वकालत कंदे दलील ॾिनो त इस्लाम जी तारीख़ में फ़िक़ह जे ॼाणू ऐं काज़िन सदाईं हुकुमराननि जो साथ ॾिनो आहे। अलबत्ता हिन खे हज़रत इमाम हुसैन जो नाख़ुशगवार ऐं बाग़ियाना मिसाल नज़र आयो, जंहिं हुकुमराननि साम्हूं कंध न झुकायो। मिस्टर बिरोही इन हक़ीक़त खां ॼाण थो ॾिसिजे त सभई कानून साज़ जहिड़ो कि इमाम जाफ़र, इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम हम्बल ऐं इमाम शाफ़ी जेलनि में पंहिंजा पसा पूरा कया। जनाब, सॼो मुल्क इहो ॼाणे थो त मिस्टर बिरोही फ़ौजी हुकूमत जी वकालत कंदे ई ईअं चयो हो। इन तरह हिन फ़ौज ख़िलाफ़ माण्हुनि में नफ़रत पखेड़ण जो पिणु कमु कयो। आउं खणी हिन सां मुतफ़िक़ न बि हुजां ऐं आउं इहो तस्लीम नथो करियां त ही का फ़ौजी हुकूमत आहे। इहा फ़ौजी हुकूमत तॾहिं हुजे हा जॾहिं फ़ौज तरफ़ां चूंडियल हुजे हा, पर इन जे उबतड़ ही हुकूमत जनरल ज़िया एंड कंपनी जी आहे, जेके पंहिंजी सीनियरिटी जे करे रुगो पंहिंजी नुमाइंदगी कनि था ऐं फ़ौज खे फोरू तबक़नि जे मुफ़ादनि लाइ इस्तेमालु कनि था। फ़ौजी माण्हुनि खे आम तरह वाइदे जा पक्का माण्हू सम्झियो वेंदो आहे, पर असांजे हिन मुल्क जा सीनियर जेके फ़ौजी पाण खे फ़ौजी सॾाइनि था, वॾा कूड़ा आहिनि। हिननि जे अमल फ़ौजी यूनिफॉर्म खे दाग़दार करे छॾियो आहे। हर 4 ॾींहंनि खां पोइ क़ौमी नशरियुनि में क़ुरान शरीफ़ जूं बि आयतूं पढ़ी चूंडूं कराइण जो वाइदो कयो वञे थो। सो इन्हनि वाइदनि जे पूरे थियण लाइ 11 साल इंतज़ार करणो पवंदो, जो क़ुरान शरीफ़ में 6666 आयतूं आहिनि। मूं रिटायर ब्रिगेडियर शमसुल काज़ीअ जो लिखियल मज़मून अगस्त 1979 में रोज़नामा जंग में पढ़ियो हो, जंहिं में इन हिकिड़े सीनियर जनरल ख़ालिद मसूद जो हवालो ॾिनो हो, जंहिं स्टाफ कॉलेज में तक़रीर कंदे चयो हो त हर मुल्क में कुझु हुकुमरान तबक़ा आहिनि जेके फ़ौज खे अॻुवाण मुहैया कंदा आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा सोच अकेले ख़ालिद मसूद जी न आहे, पर बदकिस्मतीअ सां इहा हुकूमत में हावी सॼे टोले जी सोच आहे, जेको मुल्क
ऐं फ़ौज जूं पाड़ूं उखेड़े रहियो आहे। जनवरी 1980 में वरी बि इन साॻे ब्रिगेडियर शमसुल हक़ जो लिखियल ॿियो मज़मून रोज़नामा जंग में शाये थियो, जंहिं में अरब शेखनि खे सलाह ॾिनी वई हुई त छाकाणि त अरब सिपाही बादशाहनि जे ख़िलाफ़ बग़ावत करे सघनि था, इन करे उन्हनि खे घुर्जे त हू पंहिंजी फ़ौज लाइ सिपाही पाकिस्तान मां भर्ती कनि, जेके हमेशा खां वठी बादशाहनि जा वफ़ादार रहिया आहिनि। इन करे ब्रिगेडियर साहब हुकूमत खे इहो बि मशवरो ॾिनो त पंहिंजी फ़ौजी सिपाहियुनि खे भाड़े ते ॾेई क़ीमती ॿाहिरियों नाणो कमाए। वाह, कहिड़ी न शानदार सलाह आहे। ही हमरा शायदि बर्तवानी वक़्त खां फ़ौज में भर्ती थियल थो ॾिसिजे, इन करे हिन जे नज़र में पैसो ई सभु कुझु आहे ऐं फ़ौज ज़मीर खे नज़रअंदाज़ करे नाणे जे नोटनि अॻियां झुकी सघे थी। बहरहाल ही मज़मून सख़्त सेंसरशिप जे दौर में छपियो आहे ऐं रिटायर ई सही पर हिकु सीनियर ऑफिसर लिखियो आहे। इन करे इन मां इहो नतीजो कढी सघिजे थो त इहो हुकूमत जो ई मनसूबो आहे। हुकूमत असांजी फ़ौज खे पूरी तरह भाड़ेतू फ़ौज बनाइण चाहे थी। सामईन, हाणे अवां कामरेड जाम साकी जी किताब नेट फ़तेह अवाम जी थींदी जो कुझु हिसो ॿुधो। प्रोग्राम कुझु वर्ग किताब मां अवां 3 किताबनि जी पढ़ाई ॿुधी। उमेद तव्हांखे ही प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। असांखे पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब इंसान जो बहितरीन साथी ऐं रहनुमा आहे। असांखे पंहिंजी अमली ज़िंदगी में पेश ईंदड़ हालतुनि ऐं माहौल खे सम्झण ऐं उन्हनि खे बहितर नमूने फेस करण में किताब सभ खां अहम किरदार अदा कनि था। चवंदा आहिनि त इल्मु दौलत खां वधीक वॾो हथियार आहे। दौलत तव्हां खां फुरिजी सघे थी, पर इल्मु तव्हां खां को बि फुरे नथो सघे। ॾुखे वक़्त में इल्मु तव्हांखे हिम्मत ऐं फ़हम ॾिए थो ऐं हालतुनि जो मुक़ाबिलो करण लाइ रहनुमाई करे थो। सामईन, हिन प्रोग्राम जी मार्फत असां अव्हांखे दुनिया में मज़ामती तहरीकुनि ऐं शख़्सियतुनि जे कयल जदोजहद खां आगाह कंदा आहियूं। सिंध जेका हज़ारनि सालनि जी मज़ामती तारीख़ जी अमीन आहे, हिन पंहिंजे वजूद जी बकाउ लाइ वेड़ विड़ी आहे। ख़ुशहाल ऐं ज़रख़ेज़ हुजण करे धारिया सिंध ते हमला कंदा रहिया आहिनि ऐं सिंधियुनि हर हमले आवर सां मुहाॾो अटकायो आहे। सिंधी अक्सर आज़ाद रहिया आहिनि त इन ई दौर दौरान हिननि सिंध जी आज़ादी जी हिफ़ाज़त लाइ वेड़ कई आहे, या जॾहिं धारियुनि जा ग़ुलाम रहिया आहिनि त इन ग़ुलामीअ जे ख़ात्मे लाइ विढ़ंदा रहिया आहिनि। इन मौक़े ते असां गुज़ारिश कंदासूं त हिन ॾुखी ऐं महिलाती घड़ीअ में हर मज़लूम खे ॿिए मज़लूम सां हथ में ॾेई हिक ॿिए जो भरझलू थियणु घुरिजे, हिक ॿिए जो सहारो थियणु घुरिजे। छाकाणि जो हिकु ॻाल्हि वाज़े थी वई आहे त सिंध में सरमाएदार असांजो हुकुमरान तबिको, जंहिंमें जागीरदार वॾेरा शामिल आहिनि, जंहिंजो असल चहिरो वाज़े थी साम्हूं आयो आहे, हू पंहिंजे अवाम जी ताक़त ते इक़्तिदार जे ऐवाननि में पहुचनि था ऐं इक़्तिदारी ताक़त ऐं इख़्तियार पंहिंजे मिसकीन अवाम जी हालत सुधारण बजाए उन खे पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे मुफ़ादनि जे पूराए लाइ इस्तेमालु कनि था ऐं रातो रात वॾा सरमाएदार थी वञनि था। ॿिए तरफ़ हिननि जे आसिरे ते मिसकीन अवाम ॾींहों ॾींहुं गुरबत, इफ़लास ऐं तंगदस्ती जो शिकार थींदो पियो वञे। असांजा हुकुमरान अवाम खे इक़्तिदार जो ज़रियो त सम्झनि था, पर उन्हनि लाइ कुझु करण लाइ तयारु कोन आहिनि। ॿिए तरफ़ मिसकीन ऐं मज़लूम सिंधी हिन वक़्तु इंतिहाई बेवसी वारी सूरतहाल जो शिकार आहे। पैसे जी हवस असांजे हुकुमरान ऐं कामूर खे अंधो करे छॾियो आहे। हू हर हालत में ॾोकड़नि जी हासिलात लाइ ॾींहुं राति जाखुड़िन था। हुकुमराननि जे अहिड़े कुधे ऐं इंसानियत खां किरियल अमल करे सिंधी समाज किरी पट पियो आहे। इन ई सूरतहाल सिंधी माण्हुनि में ॿियनि ते भाड़ण बजाए पाण कुझु करण वारी वाट ते हली पियो आहे। सामईन, मुंहिंजे प्रोग्राम कुझु वर्ग किताब मां जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। सामईन, पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इन ई आस ऐं उमेद सां इजाज़त ॾींदा त सदाईं सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा
लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी अमां छा छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।